छा अव्हां कॾहिं गौर कयो आहे त मंगणे जी मुंडी हमेशह साॼे हथ जी चोथीं आङुर में छो पाती वेंदी आहे? यकीन करणु ॾुखियो हूंदो, पर मुंडी खे हिन मख़सूस आङुर में पाइण जो हिकु ख़ासि सबबु आहे ऐं इन लाइ इन खे रिंग फिंगर बि चयो वेंदो आहे। असुल में ही हज़ारे साल पुराणी रिवायत आहे जंहिं तहत मंगणे या शादी जी मुंडी खे इन मख़सूस आङुर में पातो वेंदो आहे। क़दीम आसारनि जे माहिरनि मूजिबि क़दीम मिस्र जे दौर में बि माण्हू शादी जी मुंडी पाईंदा हुआ, जॾहिं त क़दीम रोम ऐं यूनान में बि अहिड़ी तारीख़ मिले थी। माहिरनि चयो त आॻाटे दौर में इहो तसवुरु कयो वेंदो हो त साॼे हथ जी चोथीं आङुर में मौजूद रग सिधी दिलि ताईं वेंदी आहे। इन ज़माने में दिलि खे असांजे जज़्बात जो मर्कज़ तसवुरु कयो वेंदो आहे ऐं इन लाइ क़दीम रोम में इन रग खे मोहबत जी रग चयो वेंदो हो। इहो ई सबबु आहे जो शादी या मंगणे जी मुंडी साॼे हथ जी चोथीं आङुर में पाती वेंदी आहे ऐं इहो तसवुरु कयो वेंदो आहे त शरीक हयात सां लाॻापा मज़बूत थींदा। मुख़्तलिफ़ सक़ाफ़तुनि में साॼे बदिरां खाॿे हथ में मुंडी पाराई वेंदी हुई, पर आङुर साॻी चोथीं हूंदी हुई। असुल में हक़ीक़त इहा आहे त इंसाननि में अहिड़ी का बि रग नाहे हूंदी ऐं दिलि रत पंप कंदड़ उज़वो आहे। इन जे बावजूदि सदियुनि खां हलंदड़ हिन रिवायत में का बि तब्दीली नाहे आई ऐं हाणे बि मंगणे या शादी जी मुंडी खे खाॿे हथ जी चोथीं आङुर में पातो वञे थो। असुल में अञा बि कुझु माण्हू सम्झनि था त खाॿे हथ में चोथीं आङुर सां दिलि जी रग मिलंदी आहे ऐं इहा मुंडी पाइण सां रोमानवी जज़्बनि जो इज़हार मज़बूत थींदो आहे।